जी नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं सकण शहर जे अहम चौराहे काज़ी सरफराज़ मेमण चौक ते, जिते सिंध सुजाग फोरम पारां अफ़गान समेत धारियुनि जी आबादकारी ख़िलाफ़ एहतिजाज कयो पियो वञे। अचो त हिते जे एहतिजाज में शामिल थींदड़ खां पुछूं था वधीक हू छा था चवनि। पाकिस्तान ऐं सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां कुछ हफ़्तनि खां वठी पाकिस्तान में गैर क़ानूनी अफ़गानी पठाणनि ख़िलाफ़ ऑपरेशन जेको थिए पियो, असीं उनजी हिमायत कयूं था ऐं इहा घुर बि था कयूं उन इंतिज़ामिया खां नवाब शाह अंदरि नवाब शाह ज़िले जे मुख़्तलिफ़ ॿारहाड़ी जे इलाइक़नि में हज़ारनि जी तइदाद में अफ़गानी पठाण पंहिंजो कारोबार बि कनि पिया ऐं रहनि बि पिया। ऐं जॾहिं कराची में ऑपरेशन शुरू थियो त उतां जा अफ़गानी बाशिंदा हिते तहलके सकण में असीं इंतिज़ामिया खे ख़बर आहे त जेके उहे अफ़गानी पठाण हिते रहनि पिया उन्हनि जे ख़िलाफ़ का बि हैसियत आई, का बि कार्रवाई न थी सघी आहे, न को ऑपरेशन थी सघियो आहे। सॼे सिंध जे अंदरि अफ़गान जेके आहिनि उहे बदअमनी ऐं लाक़ानूनीयत जो सबबु आहिनि ऐं असीं सम्झूं था त गुज़िरियल कई ॾहाकनि खां वठी अफ़गानी सिंध जी मईशत ते भार आहिनि ऐं उन मईशत जे भार जा सिधा असरात जेके आहिनि उहे आम हितां जी धरती जे रहवासी जे मथां पवनि था पिया। इन जे करे अॼु जॾहिं हुकूमत हिकु तरफ़ जेको आहे सो ऐलान त करे थी पई, पर संदसि अख़्तियार हेठि दायरे में ईंदड़ जेके बि इदारा आहिनि उन्हनि जी संजीदगी जेका आहे उहा असांखे ॾिसणु नथी अचे पई। बिलख़ुसूस नवाब शाह ज़िले जे अंदरि इंतिज़ामिया पारां के बि जेके आहिनि सिंध सुजाग फोरम जे तरफ़ां गो अफ़गानी गो जे हवाले सां थी रहिया, असां सिंध हुकूमत खां इहो मुतालबो था कयूं त हिन अफ़गाननि खे पंहिंजे मुल्क हवाले करे असां सिंधियुनि खे पंहिंजो रोज़गार ज़रियो हथा कयो वञे। अॼु जेको आहे सिंध सुजाग फोरम जे तरफ़ां धारिया आबादकारी जे ख़िलाफ़ जेको ही पुरअमन मुज़ाहिरो थियो आहे सरफराज़ मेमण चौक ते, त असीं हिन जी भरपूर हिमायत था कयूं, छो त जेको असां वटां धारिया आबादकारी आहे असां लाइ नासूर बणियल आहे। छो त ॿियनि मुल्कनि में इहो क़ानून लागू आहे त तव्हां वञो था उते त कंहिं ज़रिए सां कंहिं वीज़ा जे थ्रू वञी कारोबार करे सघो था, रहाइश करे सघो था। असांजो मुतालबो इहो आहे वफ़ाक़ी गवर्नमेंट खां त जेकी डेड लाइन ख़तमु थी वई आहे त महिरबानी करे या धारिया जेके आबादकारी उनखे तड़े कढियो वञे ऐं उनखे कानून मुताबिक़ जेको वीज़ा जे थ्रू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वफाकी हुकूमत और सुप्रीम कोर्ट की जानिब से जो अफ़गानियों को इनके मुल्क वापस भेजने के हुक्म दिया गया है, ज़िले नवाब शाह की इंतज़ामिया अभी तक उस पर अमल दरामद नहीं कर रही। जो हम हुकूमत और ख़ास तौर पर सूबाई हुकूमत से और ज़िले की इंतज़ामिया से मुतालबा करते हैं कि इन अफ़गानियों को इनके मुल्क वापस भेजा जाए और आप अपनी कारकर्दगी दिखाएं। DC साहब क्या कर रहे हैं, SP साहब क्या कर रहे हैं, मुताल्लिका SHO जो हैं इलाकों के वो क्या कर रहे हैं कि आया अभी तक अफ़गानी यहाँ क्यों नज़र आ रहे हैं हम लोगों को, जब एक सुप्रीम कोर्ट का आर्डर है, वफाकी हुकूमत का आर्डर है, लिहाजा इनको इनके मुल्क वापस भेजा जाए ताकि इधर जो एक आबादी का भी लोड सकण जे काज़ी सरफराज़ मेमण चौक ते सभई मुख़्तलिफ़ तंज़ीमूं सकण जूं गॾिजियूं आहिनि अफ़गानी पठाणनि जे ख़िलाफ़ जेके गैर क़ानूनी पाकिस्तान में रहनि पिया ऐं मुख़्तलिफ़ जेको जो माना हालतूं ख़राब थियण में उनजो अहम किरदारु आहे। तंहिंजे करे सभई सकण जूं मुख़्तलिफ़ तंज़ीमूं आहिनि पाकिस्तान मां गैर क़ानूनी जहिड़े हिसाब सां ॿियनि सूबनि मां निकिरी रहिया आहिनि, अहिड़े नमूने सां सिंध में रवानगी जी रफ़्तार तमामु घटि आहे। असांजो पुरज़ोर मुतालबो आहे त उहे सकण मां फौरी तौर ते निकिरी वञनि। जी त अॼोको एहतिजाज गो अफ़गानी गो जे लाइ ख़िलाफ़ आहे। असां इहा इदारनि खां आला अख़्तियारनि खां हाई कोर्ट जे चीफ जस्टिस खां इहा अपील था कयूं त हीअ अफ़गानी पनाहगीर जेके हिते रहनि था इन्हनि खे फौरी निकाली कयो वञे ऐं उन्हनि सां गॾोगॾु ॿिया जेके बि ॿाहिरि मुल्कनि जा माण्हू हिते रहनि था उन्हनि खे गिरफ़्तार करे पंहिंजे मुल्क रवानो कयो वञे। महिरबानी। ॾिठो त डेड लाइन ख़तमु थींदई, बक़ाया 3 सूबनि मां त 95% जेको आहे सो धारियो निकिरी चुको आहे, पर सिंध में धारे खे कढण लाइ इंतिज़ामिया कंहिं बि तहरुक जे मूड में न आहे। असीं चऊं था त भला सिंध दुनिया जो आलमी मुसाफ़िर खानो आहे छा, जो जेको बि अचे थो ऐं तव्हां उनखे जेको आहे सो पंहिंजो घर जो धणी करे था विहारियो।
पनाहगीरनि जा या जेके पनाहगीर ईंदा आहिनि उन्हनि जा हिकिड़ा कानून हूंदा आहिनि वेहण जा, उहो कैंपनि में उन्हनि जी रिहाइश हूंदी आहे, उन्हनि खे मालिकाणा हक़ ॾेई उन्हनि खे प्रॉपर्टियूं ॾेई चंद जेको आहे सो खसीस वोटनि जी लालच ते जेको आहे सो अॼु तव्हां ॾिसो थी हिते जूं पंहिंजो असांजो जेको अॼोको एहतजाज आहे सिंध सुजाग फोरम जे तरफ़ां असांजो मौक़ूफ़ आहे त सिंध सुजाग फोरम जो मौक़ूफ़ आहे त जेको कराची हैदराबाद में ऑपरेशन शुरू थियो आहे इहे धारियुनि जूं लोधूं ॿाहिरि निकिरण जे बजाए अंदरूनी सिंध जो रुख कंदियूं ऐं असांखे तमामु घणा इन्हनि मां ख़तरात आहिनि ऐं सिंध जे ॿाहिराड़ियुनि में कुझु जमायतूं कुझु सियासी माण्हू बि उन्हनि जा जेको हिमायती आहिनि, इन करे असीं सम्झूं था त सिंध गवर्नमेंट खे करणु इहो खपे त सिंध जे ॿाहिराड़ियुनि ताईं पंहिंजो ऑपरेशन जो रुख रखे, सकरण में बि रखे, साबुराऊ में रखे, मेरापुर में रखे, काज़ी अहमद में रखे, त जीअं असांजे अंदरूनी सिंध जा माण्हू बि इहे अफ़गाननि जी यलगार खां बची सघनि, त जीअं माना असां पंहिंजे वसीलनि जा पाण मालिक। नाज़रीन, तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं सिंध सुजाग फोरम पारां एहतजाज में शामिल थींदड़ मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र जे माण्हुनि जे, जिन जो चवणु हो त 31 अक्टूबर धारियुनि खे मुल्क मां निकाली ॾियण वारी तारीख़ गुज़रण बावजूदि अञा ताईं अमली तौर ते उन्हनि जे ख़िलाफ़ु को क़दम नथो कयो वञे। असां हुकूमत खे अपील कंदासीं त धारिया कंहिं बि सूरत में असां बर्दाश्त न कंदासीं, कानून मूजिबि उन्हनि खे मुल्क मां फ़ौरन निकाली ॾिनी वञे। कैमरामैन ग़ुलाम नबी मल्लाह सां गॾु काज़ी जावेद सनाई, इबरत न्यूज़ सकरन।